सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच सतनाम सत श्री अकाल। सुख निसार सुखन जी मणि जे ज्ञान के हृदय में ध्यान सांसा के सुख और विश्राम मिले, आनंद मिले। अजो पंजी अष्टपदी जो बियो पद पढ़ियो थो। अगनत साव अपनी डेरा से अगनत शाह अपनी डेरा से खात पीत बरते आनंद उल्लास खात पीत बरते आनंद उल्लास अपनी अमान कछु बहुर शाहले अपनी अमान कछ बहुर शाहले अज्ञानी मन रोष करे अज्ञानी मन रोष करे अपनी प्रतीत आप ही खोवे अपनी प्रतीत आप ही खोवे अपनी प्रतीत आप ही खोवे उसका विश्वास न होवे बहुरुष का विश्वास न होवे ओ जिसकी वस्तु तिस आ गए जिसकी वस्तु तिस आ गए राखे प्रभु की आज्ञा माने माथे प्रभु की आज्ञा माने माथे उसते जो गुण करे निहालो उसते जो गुण करे निहालो नानक साहिब सदा दयालो उसते चौगुन करे निहालो उसते चौगुन करे निहालो ओ नानक साहिब सदा दयालो
सुखंगत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, सुखमणि वावा सुखमणि। श्री राम श्री राम राम श्री राम राम। मुझे प्यारी मिठड़ी साथ संगत, भागन सां असांखे सुखनि जो ॾियण वारो सुखमनी जो ज्ञान प्राप्त थिए थो। साहब जे हिन पद में फरमाइनि था, ॿई वचननि जो वीचार कयूं असां। वीचार सृष्टा, वीचार असांखे सुख ॾींदो। अगनत शाह अपनी दे रास, उहो शाह असांजो मालिक परमात्मा देव अणगिणत असांखे छा ॻणे सघिबो। खरबें कोशिकाऊं असांजे मस्तक में, 3.5 करोड़ वार असांजे बॉडी में मथों कीअं उहा फिटिंग थी आहे, कीअं स्वरूप ॾिनो अथई। मीलनि में पखड़िजे त हलिया वञनि, असांजा आंडा अंदरि फिट कया अथई। हे जेकी जेकी बि हिन बॉडी में सॼो ब्रह्मांड जी रचना अंदरि कई अथई। ब्रह्मा विष्णु महेश अंदरि, गंगा जमुना गोदावरी अंदरि, सूरज चंड तारा सभु अंदरि। श्री राम। हे अंदरि हे ॿाहिरि हेॾो सॼो असांखे कुझु ॾिनो अथई, छा गिणती थी सघिबी। श्री राम। ये सब कुछ ॾिसदे ॿुधदे, पर छा छा असांखे वरी पंहिंजे घर में ॾिनो अथई। अगनत शाह अपनी दे रास, पंहिंजी पूंजी ॾिनी अथई। अखुट पूंजी खुटे ई न, बेशुमार नेमतूं। श्री राम श्री राम। हिन इंसान खे, हिन गुमास्ते खे, हिन नौकर खे, हिन जीव खे उन्ही मालिक शाह परमात्मा वापारी असांखे हे ॾिनो आहे सभु कुझु। श्री राम। कंहिंखे कुझु असां धर्म जो ॾियूं था त उन खां रसीद कटायूं था। श्री राम। जॾहिं आश्रम में पोयों ठहियो पए, हिते हिकिड़े सेठ ॾे विया, चई बाबा आश्रम ठहे थो। चई ट्रस्ट ठाही अथव? रसीद बुक किथे आहे? चई बाबा असां त शेवादारी आहियूं, शेवा में निकिता आहियूं। चई पोइ मां न ॾेई सघंदो। राम। साईं जो ॾिने मूं, पर साईं जेकी हे हेॾो कुझु ॾिनो आहे, उहो कई महीना अस्पताल में पियो रहियो। हे खोपा चालियूं जोनस घर में पई आहे, वॾे हॉस्पिटल आहे, डॉक्टर आहिनि। जेको साईं हेॾो ॾिनो आहे उन कॾहिं रसीद वरिती आहे? मां तोखे हे हवा पाणी हे सभु। अरे अगनत शाह अपनी दे रास, हेॾी पूंजी ॾिनी अथई, जंहिं पूंजी खे वठी करे खा त पी त बरते आनंद उल्लास, खाओ पीओ चोड़ मान, आनंद सां मौज सां वरते आनंद उल्लास, वॾी मौज सां। भलो भलो, पर हाणे हेॾिन ॾातनि सभिनी ॾेवण खां पोइ अपनी अमान कच्छ बहुर शाह ले, उन हेॾी ॾिनल अमानत मां उन परमात्मा जो कुझु थोरो मोट थो वठे त मन में रोष थो थिए।
जेतिरा भातियूं वधूं छो न पर खुटे न। श्री राम मुंहिंजो हे हरे तूं कंहिंजो भाई तोखे कंहिं ॾिना तुंहिंजी इच्छा सां मिलिया। अपनी अमान कछ बहुर शाह ले थोड़ो कुछ मोटाए थो वठे। अज्ञानी मन रोष करे अणजाणे जे करके मन में रोष थो करे माना नाराज पो थो ॼाणाए। ॾींदो वञे सभु पंहिंजी बपोती आहे सुख मुंहिंजी बपोती आहे टपड़ धन परिवार मुंहिंजी। हरे राम राम बस पोइ थिए छा थो इहा हल्की शइ न आहे। जेकॾहिं नाराज़ पोइ ॼाणे त परिणाम इहो भोगींदो दुनिया ॾिसंदसि। अपनी प्रति ताप ही खोवे साईं जे ॾिने जा जेका शुकराना मञे कदम कदम ते श्वास श्वास में तुंहिंजा शुकराना। श्वास खयो ॿाहिरि छॾे मोटी तोखे ॾे न ॾे। अख छंभींदे ना मिले अख छंभींदे मुख में होए गिरास लख लानत है शुतरा जो दम ते करे वेसास। असांजो वेदांती हो साईं चाचो रेलूमल। पोइ कंहिं चयोसि रेलूमल सच जा पुतला असली बाबा दुनिया में ॿ ॾींहं रहण जा न हले चई ॿ ॾींहं छा जा रहण जा ईअं ॻाल्हाईंदा हुआ। सचार माण्हू पुराणा संत जा। भेण दम दम ते मौत थी रहियो आहे। दम खजो जे निकितो वरी मिले न मिले दम दम में मौत थी रहियो आहे चई ॿ ॾींहं। हा श्री राम अपनी प्रतीत पंहिंजो विश्वास तूं पाण खोए वेधो पंहिंजी प्रीत खोए वेधे भरोसो खोए वेधे आप ही खोवे पंहिंजो पाण विञाए वेधे। तुंहिंजी अणॼाणाई तुंहिंजी अज्ञानता और उसका विश्वास न होवे बस परमात्मा जो विश्वास तो टुड़ी पियो। मां जेके ॾिनो मां सम्झो महिरबानियूं न मञे। पर अथो रोष थो करे ॾेवण को हटी वेंदो न। श्री राम जीअं जीअं रोष कंदो ईंदो कंहिं घर हाणे कंहिं के आया त हिन मां वटि चयईं 3 भाती हलिया विया आहिनि 20 साले में ब्राह्मण ॾे वियासीं शेवकनि दरबार जा ऐं हेॾे बि वियासीं हिन ज्योतिषी खां बि कढायोसीं हे ॻाल्हियूं था कनि मूंखे त इन वेठा अची शायदि कमरे ॿाहिरि में झटको जे पटायो मान शायदि वेठो हुजे त जवान श्री राम मथां टेशन ते विया हुजनि। श्री राम अरे प्रभु जो आहे जेसिताईं जंहिंखे रखे साईं। अपनी प्रति ताप ही खोवे हिकु मोह शुकरानो न कयो हूंदो ॿियो मोह शुकरानो न कयो हूंदो टियों ईअं ई थींदो न विश्वास खोइबो वेंदो न। ज्योतिषी खां कढाईंदे पोइ ब्राह्मणनि हीअं चयो आहे हरिद्वार कढायोसीं हीअं चयो आहे फलाणे महाराज हीअं चयो आहे त हे कराए पोइ हे थिए। राम और उसका विश्वास न होवे जिसकी हुजण छा घुर्जे जिसकी वस्तु तो आगे राखे। जेकी साईं ॾिनो आहे तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा मुझ में कुछ नहीं सब कुछ है सो तेरा हुजण त ईअं खपे असांखे। श्री राम जिसकी वस्तु तुस आगे राखे। हिकु गुरु भक्तियाणी हुई पति ॿाहिरि वियल हो ॿारड़ो गुज़ारे वियो हिकिड़ो ई ॿारड़ो हुयो उहो गुज़ारे वियो अंदरि हुनखे ठाहे रखियो पति आयो हुनखे भोजन खारायईं। श्री राम हाणे हिकिड़ी ॻाल्हि चए थी साईं कंहिंजी जेके ओधर हुजे पोइ मोटाए वठण अचे त हुनखे ॾिजे न चए हा ॾिजे न चए न ॾिबी त ईअं कीअं थींदो आहे सुठो माण्हू कोन
राम अमानत कंहिंजी रखियल हुजे उनखे मोटाए न ॾिबी त कीअं सुठो ॻणबो। हाणे त चएसि थी साईं जेको पाण खे ॿारड़ो ॾिनो हो उहो साईं संभालियो। मिसाल ॾेई करके ये विचलित न थिए। वाह श्री राम। गुरु अर्जन देव महाराज जी हिकिड़े ॾींहुं जी इतिहास आहे। साहिब तलाव ठाराईंदे थड़ा साहिब आहे हिकिड़ो अमृतसर दरबार मटां, उते वेठा आहिनि कथा कंदा। त माता जो ॿार हुयुसि गुज़ारे। माता ने ॿार खे हथ में खणी करके पंहिंजे प्यार सां सद्भावना सां, ईअं न त मूंखे गुरु बचाए ॾे या जियारो करे ॾे, इन भावना सां न, उन ॿार खे सत करे प्रभु जो भाणो अमृतसर तलाव जे चौगिर्द परिक्रमा करे आई। ॿार खे वठी करे और साहिब जाते कथा पिया कनि उते रखे अची। बसि कोई चए न त मुंहिंजो को ठीकु थिए। तो साहिब ने जॾहिं कथा पूरी कई पुछो बचा माता है ॿार? चई साईं प्रभु जी अमानत उन संभालियो आहे। मां परिक्रमा करे बसि तव्हां वेठा हो, मां चयो मां मथो टेकायां बसि। साईं श्री राम। हा साईं कंवरराम साहब राज भजन कंदा तार आई आहे, तव्हांजो ॿार सख़्तु बीमार आहे। भजन हलदे ई न्यापो पहुची वियो। भजन हलदे ई न्यापो पहुची वियो और गुज़ारियो आहे। साईं भजन में लीन थिया, सुबुह थी वियो। उतो थी करके स्टेशन ते आया। डहरकी खां माथेले वञनि पिया। स्टेशन ते वेठा आहिनि, उते कुर्सी ते हेॾे बीमारी जी तार आई आहे। भाई चङो त उते वेठे ई उन बाबू स्टेशन वारे अची ॿुधाइनि त साईं हे न्यापो आयो आहे, हीअं ॿार गुज़ारियो आहे। साईं उते वेठा आहिनि, शांत थी विया। जीअं चेयर ते वेठा आराम कुर्सी ते वेहाए छॾियो, मथां गाॾी अचे त बसि पुछिया। चयो हलंदासीं त ॿोलिया अचण लॻा, साईं ॿारड़ो गुज़ारियो आहे, तव्हां जरवार न वञो, उन सां पंहिंजे भगत करे ईंदासीं। चयो न बाबा वचन ॾिनल आहे, ईअं कीअं थींदो? त हुन खे रवानो कयूं। पाण जरवार न आया, ॿार खे वरितो हथ में, पंहिंजनि खे संभाले ॾिनो, मोटी आया। परचाणी झले जीअं महिमान थींदो आहे काथे, परचाणी झले न वञे। अरे भगत सां जो ॿार गुज़ारियो 1.5 साल जो, सॼो तरो अचे खलक अचे, न हलिया विया। बसि उते भजन में बीठा वञी, बसि मां पुॼी वेंदुमि। साईं घोड़े ते पहुची विया, वञी भजन कयूं। भाई राम राम जो पुट भाई धर्मराम पढ़ने पे। श्री राम। जिसकी बस्त तिस आगे राखे, जिसकी बस्त असांजी भेण 1.5 साल जी गुज़ारे वई, जंहिंजो नालो हो विद्या। विधी कोठींदासीं। पोइ सुबुह जी महिल हुई, पंच आया, साईं जन पाण हथ में खणी करके, मूंखे दृश्य यादि आहे, दर ताईं हलिया, उन ॿाड़ी ॾिनो पंचनि खे, वरी पाण यकतारो खणी बसि भजन में वेठा हलिया। बसि श्री राम। वाह वाह। जिसकी बस्त तिस आगे राखे, प्रभु की आज्ञा, प्रभु की आज्ञा माने माथे, प्रभु की आज्ञा खे स्वीकार करे। मथे माना बुद्धि सां निश्चय करे, जेकी प्रभु जो हुकुम आहे इन में भलाई आहे। श्री राम श्री राम श्री राम। जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदो, इन वृत्ति सां हलंदो जीव, उसते चौगुन करे निहाल, परमात्मा हुनखे चौगुनो निहाल कंदो। प्रभु जी वस्तु आहे, प्रभु जे हवाले थिए, प्रभु जे नाले हले। राम चारि पदार्थ प्राप्त कराएसि, चौगुनो निहाल करे छॾेसि। साईं जो ॾिनो आहे, साईं जे नाले हले, सदके साईं जे नाम ते। श्री राम। विच में ॻाल्हि यादि अची वई ॿेली, हिकिड़ी ॻाल्हि मां चई छॾियां, कसम कॾहिं न खणणु थिए। तव्हां कंहिंखे अमानत बि ॾिनी आहे, हो चए थो न तूं कसम खण, कसम न खणणु। सिंध में मुस्लमाननि जो हूंदो हो, उहो त खणण में देरि न कंदा,
पर सत्संग जेके ॿुधियो आहिनि जवाननि ईअं करे ॾेखारियो। मां उहो चए थो तोखे वाणे खे कसम खण, तो कसम न खणजांइ, चाहे लखनि जी मॾी हुजे, न सदके प्रभु जे, प्रभु जो नाम तुंहिंजी माया सां तोर में न आहे। श्री राम श्री राम। न प्रभु जो, न धर्म जो, न कंहिं टिकाणे संत जो, न गुरु जो, कॾहिं बि न, कॾहिं बि न। साईं जे नाम ते सदके सभु। साईं जेको ॾियण वारो आहे, राम राम। कसम न ॾियणो चङो, न वठणो चङो। उस्ते चौगुन करे निहाल, नानक साहिब सदा दयाल। परमात्मा सदाई दयाल आहे, सदाई दयाल आहे। संतन खे ॾिसो था बाबा, हलाईंदा रहनि था त कीअं कुन खज़ाना था हलनि पिया। बणिजो सभई करोड़पति, हलाईंदा वञो। श्री राम। उस्ते चौगुन करे निहाल, नानक साहिब सदा दयाल। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सुखमनी सदाई सुख ॾींदड़ आहे। श्री राम श्री राम। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। अहिड़ो सुखनि जो ज्ञान, गुरनि जो ज्ञान, जंहिंजो फल सदाई सुख थिए। ज्ञान जो साधन ते जेको हलंदो परिणाम सुख पाईंदो। सुख जो साधन ज्ञान आहे, न त दुख जो कारण अज्ञान आहे। राम। अज्ञानी मन रोश करे। सदाई सुख आराम पाईंदो। सतनाम सत श्री एहसान आहिनि तो ते ईश्वर जा, तू हिकु थोरो बि न लाहे सघी। एहसान आहिनि तो ते ईश्वर जा, तू हिकु थोरो बि न लाहे सघी। वाह बेहद तंहिंजूं तो ते भलायूं, हिकु गुणो तंहिंजो न ॻाए सघी। वाह बेहद तंहिंजूं तो ते भलायूं, तूं हिकु गुणो तंहिंजो न ॻाए सघी। एहसान आहिनि तो ते ईश्वर जा, तूं हिकु थोरो बि न लाहे सघी। एहसान आहिनि तो ते हिकु थोरो बि न लाहे सघी। बाबा बेहद तंहिंजूं तो ते भलायूं, हिकु गुण तंहिंजो न ॻाए सघी। बाबा बेहद हिकु गुण तंहिंजो न ॻाए सघी। एहसान आहिनि तो ते श्वास ॾिनाई, ग्रास ॾिनाई, महलनि में तोखे वास ॾिनाई। ये करोड़नि जहिड़ी काया ॾिनाई, ये करोड़नि जहिड़ी काया ॾिनाई। हिकु अंगो तंहिंजो न ठाहे सघी। हीअ करोड़नि जहिड़ी काया, हिकु अंगो तंहिंजो न ठाहे सघी। एहसान आहिनि तो ईश्वर जा, तूं हिकु थोरो बि न लाहे सघी। एहसान आहिनि तो ईश्वर जा।
सुज चंड तारा सियारा उन्हारा सावन में कन मियां वसकारा सुज चंड तारा सियारा उन्हारा सावन में कन मियां वसकारा सुज चंड तारा सावन में कन मियां वसकारा सावन में कन सदियुन खाई हो चरखो हले थो सदियुन खाई हो तू एक ॾींहुं की न हलाए सभी तू एक ॾींहुं की न हलाए सभी ऐसान आहिनि तोते ईश्वर जा तू एक थोरो भी न लाए सभी ऐसान थोरो भी न लाहे सभी एहसान आहिनि गुल फुल मेवा भाॼियूं ऐं अन्न तरह तरह जा बख़्शाई भोजन गुल फुल मेवा गुल फुल मेवा भाॼियूं ऐं अन्न तरह तरह जा बख़्शाई भोजन तरह तरह जा बख़्शाई भोजन जंहिं पेट अंदर थे पेट भरियो जंहिं पेट अंदर थे पेट तूं कर्ज़ न तंहिंजो चुकाए सघीं जंहिं पेट अंदर थे पेट भरियो तूं कर्ज़ न तंहिंजो चुकाए सघीं एहसान आहिनि तोते ईश्वर जा तूं हिकु थोरो भी न लाहे सघीं एहसान आहिनि तोते ईश्वर तुंहिंजे भुलाई फूल भुलाए रोज़ उथो तो खे रोज़ी रसाए तुंहिंजे भुलाई फूल भुलाए रोज़ उथो तो खे रोज़ी रसाए रोज़ उथो तो खे रोज़ी आहे अखोट खज़ानो ईश्वर जो तूं खाई की न खोटाए सघीं आहे अखोट खज़ानो ईश्वर जो तूं खाई की न खोटाए सघीं हुन जी दया सां सभु कुझु मिलंदो हुन जी दया सां भाॻो खुलंदो हुन जी दया सां सभु कुझु मिलंदो हुन जी दया सां भाॻो खुलंदो हुन जी दया सां भाॻो हे माधव रे ईश्वर जा हे माधव रे ईश्वर तूं ठाहे भजन जेके ठाहे सही तूं ठाहे भजन जेके ठाहे सही श्री राम जय जय राम श्री राम जय जय श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम कृष्ण भगवान की बोल गुरु नानक देव की सखी बाबा